वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला अला खातमिर रसूल वल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ दिल जे मोहब्बत सां जिन साथिन के दुरूद शरीफ याद आ ऐं जेतिरो सोने सां प्यार आ ओतिरो ही ॾाढियां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफीअना मुहम्मदन नबील उम्मी वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व आलि बैत व बारिक वसल्लम अज़द कुल्ल मालूम लका मालूम लका दाइमन अबदा सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंजा भाइरो अजीजो दोस्तों बुजुर्गो मुबारका तवां के जो अजो तवां पोड़ा नौजवान सर्दी जी मौसम में सर्दी सरते सठी तव पांजा नरम गरम बिस्तरा छड़े अजो इन दिल बरसा वफादारी जा सबूत दीने वेठाओ अजो कयोस दीदार त अखियों ही ठरी पवन ॾाढियां चओ सुभान अल्लाह। तां जे नाराज न थियो जेके परे वेठा हो थोड़ा अॻिते सुरी अचो गॾिजी वेंदव हिकु सर्दी न लॻंदव। बे नंबर ते जेॾा क़ुरान मजीद जे वेझो थींदव ओडी रब जी रहमत तां सां जे वेझो थींदी छो त रहमत
आई कुरान मजीद में जंहिंजे अवां ॿुधण ई ॿुधाइण जे इंतज़ार में वेठाऊं तॾहिं तो चए इन्ना रहमतल्लाह करीब मिनल मोहसिनीन। अर्श वारो साईं तो चए त मुंहिंजी रहमत मुंजन प्यारन बानन जे वेझो आ। ओ साईं भला पो खोले त ॿुधाए केड़ा बाना प्यारा थी जिनजे रहमत वेझो ई वेझो आ। इएं त दुनिया में हर को दावेदार आ। मां चयुम मां प्यारो हिन मौलाना चयो मां प्यारो हिन साईं चयो मां प्यारो आ। सही भला पो खोले त ॿुधाए केड़ा बाना प्यारा थी और जंहिंजे रहमत वेझो ई वेझो आ। अचो खोलियो कुरान मजीद ओ मलक साहब अलाए कानो रब तहां सां ते राज़ी थियो आ। हिन टाइम ते के बिस्तरन में वेड़िया सेड़िया सुता पिया हूंदा के कंबल ओढ़ियूं सुता पिया हूंदा पर जे करम वारी नजर कई तई त तहां सां ते कई तई जो अवां सां के हिन टाइम ते भी पंहिंजे कुरान मजीद जे साम्हूं यारे कुरान मजीद जो ॿुधणो ई ॿुधाइण त नसीब कयो तई चो पर दिल पर जातीदार भी नसीब करणो फरमाया तई। अल्लाह सिमला पो केड़ा बाना प्यारा थी। अचो बाबा खोलियो कुरान मजीद ए मुंहिंजी ॻाल्हि कोने खुदा जो कुरान आ। तरी तो चे अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफक्करून फी खल्क़िस समावाति वल अर्ज़ रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला सुब्हानका फक़िना अज़ाबन्नार। अल्लाह साईं फरमायो उहे माखे प्यारा तव साईं केड़ा चंगे के उथे जेके वेठे पर चंगे के पासिरन पर चई सुते भी मां अल्लाह के ता याद कन। अबा याद के क्यों ॾाढियां चओ अञा ॾाढियां चओ याद के कजे लिखियल काथे आ काथे कुरान शरीफ में लिखियो पियो आ। अचो हाणे खोलियो कुरान मजीद आशिक़े कुरान हजरत मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब ताके कुरान मजीद जूं लोलियूं ॾई आ। अचो मां भी कुरान मजीद जूं लोलियूं ॾियां पर मुंहिंजी आदत आ मां पढ़ंदो भी आं त खोलींदो भी आं जीअं बार बार तव्हां भी दीदार कयो मां भी दीदार कयां हिकु ज़ियारत जे करे रब राज़ी थी पवे बे नंबर ते दीदार जे करे दाने क्यों मिली पवन कुरान मजीद ऐलान कयो एरे तक सिपारो 22 सूरत जो नालो सूरत अज़ाब तड़ी तो चया या अय्युहल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। ओ ईमान वारो अचो घणे में घणो इन ज़बान सां याद कयो तमा अकेले अल्लाह के याद कयो सही कुर्बान वञूं याद जो क्यों पोडी ने छा अमीर कंदी नवाब कंदी सरदार बणाईंदी भोतार बणाईंदी दींदे छा अज चारा पोड़ा
अछिंडाड़न वारा, हे पोड़ा अछिंडाड़न वारा, हे नौजवान सब तुझे याद करण जे लाइ गॾु थियाऊं। सिमला पोटी ने छा चे तो गणती न कयो, अचो कोके सां केड़ी जगह ते वायदो करे, कोके सां केड़ी जगह ते वायदो करे, अचो मां रब तां सां इन सच्चे कुरान मजीद में वायदो तो करण फरमाया। सिमला पो केड़ो वायदो, अचो खोलियो कुरान मजीद सीपारो ॿियो सूरत जो नालो सूरत बकरा, चतो फज़कुरूनी फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। तहां मांखे याद कयो, मां तव्हां के याद कयां। छा थियो आ तो असांखे जजो अनी साईं के विसारियो आ, अज जवानीअ ते नाज़ा, ताकत ते नाज़ा, ओए न शिकलो शबाब हुस्न ते नाज़ा, आकड़ वडाई सीट तकबर कयूं वेठाऊं, तरी तो चए हल अता हल अता अलल इंसान हीन मिन तहारे लम यकुन शैअम मज़कूरा, इन्ना खलकनल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा। ओ आकड़ करण वारो, ओ वडाई सां बाऊं लोडे घुमण वारो, छाते मामा कई तव औकात नजर कयो, अरे गजल नुतवे मो मटे समी अंबसीरा, ताके दिसंदड़ ई बुधंदड़ करे पैदा करण वारो मां पाणा। तड़ी तो चे कुरान मजीद में छतो वलकद खलकनल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी करारिन मकीन सुम्मा खलकनल नुतफता अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामा इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशअनाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु आसनुल खालिकीन। किनो मिठो आ कुरान। अल्लाह कुरान मजीद में फरमाई, अरे गडियल नुतवे मो मटे रत जो तिगड़ो बनाइण वारो केरा। ॾाढिया चओ रत जे तिगड़े मो बूटी के बनाई, बूटी मो सरणियों सरणियों अडड़ियों पैदा करण वारो केर आहे। ओ अडड़ जे मथां मास चाण वारो केर आ। पर किन्नी नुतवे मो मटे ॾिसण वारियूं अखियूं ॼण वारो केर आहे। तड़ी तो चए अलम नज अल्लाहू अलम नज अल्लाहू ऐनैन वलिसाना वलिसान व शफतैन व हदैना उन जदैन। कें ॾिना ॾिसण वारियूं अखियूं, ॾाढिया चओ हे ॿुधण वारा कन कें ॾिना, मिठड़ा बोल बोलण वारी ज़बान ॾियण वारो केर आहे। ओ किने नुतवे मो मटे चेतो अखियूं ॾिसण जे लाइ ॾिनियूं माव, कन ॿुधण जे लाइ ॾिना माव, ज़बान ॻाल्हाइण जे लाइ मां ॾिनी माव। हया कयो माखे न विसारजो। सिमला पो अखियूं छो न लही, चेतो अल्लज़ी अल्लज़ी खलक
खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ फी अय्यि सूरतिन मा शाअ रक़बक। थकजी पिया हो ॾाढे चओ सुभान अल्लाह। छा ख्याल आहे वेह पोइ 2-3 मिंट घणा मिंट थिया न घणा मिंट थिया 40 थियनि त ॿुधाइजो कुझु रिआयत कया मां कहिड़ो रूसी ट्रैक्टर थ्रेशर पिया अल्लाह मांखे ॾाढी ख़ुशी थी आहे अल्लाह जे फज़ल सां मांखे बि 20 साल दर दर ते वञी मां दिल भर जा पैगाम ॾिना अथमि पर शायद पहिरियों मर्तबो तां वटि आयो आहियां। वाह जो मलक साहब अॼु तव्हांजो क़ुरान मजीद सां प्यार नज़र आयो आहे जो सर्दी सर ते सठी अथव हिन यार सां वफ़ादारीअ जा सबूत ॾिने वेठा हो। अल्लाह कंदो जी हिन जे इश्क में हिते गॾु थियाऊं इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं चो क़ुरान मजीद जे इश्क जे करे चो जन्नत जे मारनि में भी गॾु हूंदासीं। सब कुछ इन में अल्लाह चतो अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक़बक। जी चायो माव जोड़ मां जोड़ी माव अखियों जाते पयूं ठानी हेरे तक अखियों जाते पयूं ठानी उते ॾिनियूं माई आकण जे मथां हे भेरवन जो ढकड़ो ॾई मथों छपरन जो ढको मां ॾिनो थी माई सही अखियों छो ॾिनई टेलीविजन ॾिसूं अखियों छो ॾिनई फ़ाहिशी आई ओडियानियन जा कम ॾिसूं चेतो ना हे मां अखियों तॾी ॾिनियूं तमाम बना मन इन लखन सां हीअं मुंहिंजे क़ुरान मजीद जो दीदार कयो फर्श ते मां लेखो ई न कयां राज़ी थी पवां अर्श ते कयोसि दीदार अखियों ई तॾी पवां सिमला पो कन छो ॾिनई मौसीकी ॿुधऊं कन छो ॾिनई इन कननि सां पढ़ाई गिला जा आवाज़ ॿुधऊं चई ना हे मां नंढड़ा कन ॾीए जेतिरा इन जे करे ॾिना तमाम मन कननि सां मां अकबरीअ जो आवाज़ ॿुधी मन कदमड़ा खणी मुंहिंजे तॾे ते लड़ी अचो मन अखरन मोंगोड़ा गाड़े माफ़ी वठो त मां रब उमिर जा गुनाह माफ़ करे छॾियाऊं। एॾे तक जॾहिं बानो रब जे आॾो थो अचे वेठो तो रोएसि वेठो तो इलाज करेसि वेठो तो मिनता करेसि ऐलान तो दे मलाइको जाती त पायो बानो छा तो करे सही रोई तो वेठो रोई तो इलाज तो करई माफियूं तो वठई चई मां के ॾिठो अथई चई सही ना अण ॾिठे टिजई तो रोई तो ॾकई तो कंबई तो माफी तो वठई चई तव्हां कवा थी जो माफी तरनी मास पर वल मन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आला ए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मां जन्नत जूं माड़ियूं तैयारी उन्हनि जे लाइ करायूं तम चइजे जे दिल में मां अल्लाह जो भउ आहे ड्रियूं के को ॾाढियां चओ दिल में भउ कंहिंजो डप कंहिंजो खौफ कंहिंजो तॾहिं तो चए तजाफा
सी पाड़ो 21 सूरत सजदा। अल्लाह अल्लाह से फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजी यदऊना रब्बहुम। एडे तक ज़ियारत कर त 10 ने क्यों रब दीदार जे करे नसीब करई ना। अल्लाह से फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजी यदऊना रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून फला तालमु नफ्सुम मा उख़्फ़िया लहुम मिन क़ुर्रति आयुनिन जज़ाअम बिमा कानू यामलून। यो थी कुरान। अल्लाह जो भया मोटन ता कुरान जे अल्लाह से फरमायो ततजाफा जुनूबुहुम अता फकर दीना इनके त नलके मो लोडो दई भरिया। अल्लाह से फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजी यदऊना रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह से फरमायो उहे माखे प्यारा तव साईं केड़ा चईं जन जा रात जे टाइम ते बई पासा बिस्तरन खों जुदा तव जी ता बिस्तरा छड़ियों आया हो। अल्लाह सही चौकीदार चौकीदारी कन उन्हनि जा भी पासा बिस्तरन खों जुदा मजदूर वेचारा मिलन में मजदूरियों कन उन्हनि जा भी पासा बिस्तरन खों जुदा। सही भला पो केड़ा प्यारा थी चतो यदऊना रब्बहुम जेके निंद्रा फिटाए मां रब के दावे था सदिन खौफन व तमअन हिन दिल में मुझो भाव भी तन खौफ भी तन बे नंबर ते मां अल्लाह जे रहमत में उम्मीद कयूं वेठा। अल्लाह खौफ एडो तन जो निंद्र ही फिटी वेंदी। तड़ी ता अबू हुरैरा साईं तो चवे एक ॾींहुं मां हुजूर सां गॾु वेठो और रात जो टाइम हो सोणी सॾु कयो हेॾे आ ओ पुट अबू हुरैरा आ त हलऊं साईं कुर्बान वञूं काॾे हलऊं फरमाए पुट हल त हलऊं ॾिसां केड़ा मुंजा गुलाम निंद्र पिया आहिनि केड़ा मुंजा गुलाम अदरात जे टाइम ते जागन था जे मके पाक जे घिटन मो पिया जाऊं अंदर साबी सूरत फुरकान जी तिलावत पियो करे जतो तबारकल्लज़ी नज़्ज़ल फुरकान अला अब्दी लियकून लिल आलमीन नज़ीरा। सूरत फुरकान पे पढ़ी हुजूर जो बुधो नबूवत जे निगान मुबारकन मां गोरा मुबारक प्या गड़न पीछे पैर सोनो प्या बुधन एडे तक अबू हुरैरा साईं तो चे मां चादर लाथम हिय विछायम अल्लाह जा रसूल
सईमो जो अबो अम्मा तवा तो कुर्बान अचो मुंजी चादर ते वेहो फरमाए पुत्रा बूढ़ेड़ा एड़ो मिठो कुरान तो पढ़जे जो मुंजी नबूवत वारी दिल मुबारक थी चवे तमाम मोहम्मद करीम पीछे पैर रब करीम जो कुरान मजीद बुधंदो रहा। सुबह जी नमाज ते वो साहबी आयो अब्दुल्ला नाले जेको पढ़े पढ़े को ॾिसी सॾु क्योंस ओ अब्दुल्ला हेॾे आ ये चपड़ा तवे जो कर या ज़बान तवे जो कर जिन चपन ना कुरान मजीद पे पढ़ी या ज़बान वे जो कर मां मोहम्मद अरबी ये चप भी चुम्याए या ज़बान भी चुम्याए जिन चप नहीं जे ज़बान सा ए मिठो कुरान मजीद रात पे पढ़ी। अल्लाह मस्करिया अचो हिन के जी में जाए तरी तो चाहिए दुऊन रब्बहुम सी पारो 21 सूरत सजदा दाढ़ियां चो सुभान अल्लाह। अल्लाह से कुरान मजीद में चो ततजाफा जुनूबो अनिल मलाजी यदून रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून फला तालमु नफ्सुम मा उख्फिय लहुम मिन कुर्रति आयुनिल जज़ाअम बिमा कानू यामलून। और आते जो बिस्तरा छड़ी माखे ता वेठा सदिन एक दिल में खौफ तन बे नंबर ते मुझे रहमत में उम्मीद कयूं आया इन तड़ी तो चया अय्युहल्लज़ीना आमनू अल्लाह सिपारो 28 सूरत तहरीम अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इल्लल्लाह तौबतन नसूहा असा रब्बुकुम अय्युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन ताहतिहल अन्हार। ओ ईमान वारो रब सदे तो ओ ईमान वारो अचो तौबा कयो पर पक्की तौबा कयो। मां कुरान मजीद में वायदो तो क्याम साईं केड़ो चई तौबा तवा क्यो पर पक्की तौबा तौबा करण को पो गुनाह जे वेझो ही न वञो तौबा त कबूल कयाव गुनाहन जी माफी त ॾियाव बदले में मां रब जन्नत जूं नारियूं भी हवाले कयाव। साईं को साल जो गुनाहगार को 2 सालन जो डोयारी को 5 सालन जो मुजरिम साईं को उम्र जो गुनाहगार अचई माफी दींदेस कि न दींदेस चे तो केड़ियों ता गालियों क्यों कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। कुल
मुंहिंजा नबी तूं चओ चई मां छा चवां चइए नबूवत वारा गुलाबी चप मुबारक चोड़े चओ चई मां चवां त छा चवां चई पंहिंजी उम्मत खे चओ मुंहिंजन पानन के चओ अचो पेरन को वठी तवा मथड़े ताणी गुनाहन में गता प्यायो जबलन जेदा तवा गुनाह क्या रब तो चहे ये तांजा गुनाह थोड़ा तव पर चे मां रब जी रहमत चई अञा घणी आ रहमत वसे अला गज़बी अल्लाह जी रहमत रब जे कावड़ कहर दमर गुस्से वारी बाए खे विसाए छॾींदी आ तॾहिं त मुंहिंजे साईं चयो पुट जॾहिं रात अध रात खां पोइ थी मोटे रात अध रात खां पोइ थी मोटे रब जी रहमत पोइ पहिरें आसमान ते अची टे सॾ थी करे साईं कहिड़ा पहिरियों ऐलान तो थे हल में मुस्तगफिरिन ओ निंद्रा करण वारो आहे को जेको गुनाहगार हुजे अॼु घुरे त मां रब उम्र जा गुनाह माफ करे छॾियांसि तूं असां रात जो टाइम निंड्रन में विञाईंदा रात वारो वक्त चओ रब के प्यारो आ तॾहिं तो चई या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला कलीला इल्ला कलीलन निस्फहु अविन कुसमिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला हुज़ूर के चई चादर मुबारक वेड़े सुमण वारा ॾींहं जो तो मज़दूरी भी कई आ मुझे दीन जी दावत भी ॾिनी आ पर कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अविन कुसमिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला प्यारा उथी उथी रात जे टाइम ते मुंहिंजो क़ुरान मजीद ठाए ठाए पढ़ तेनी माना रात जो टाइम रब खे एॾो त प्यारो आ अदरात जो तो चे हल मिन मुस्तगफिरिन सुम्या पिया हो आए को जेको माफ़ी वठे त मां उम्र जा गुनाह माफ़ कयांसि तॾहिं त लाखणी लतीफ़ भी चयो चे तो सुता उथी जाग सुता उथी जाग बेली निंड न करे एतरी भिट जो घोट लतीफ़ चवे मता सुल्तानी सुहाग निंड कंदे नसीब न थई या मंजिल सभिनी खे त न मिलदी आ इन्ही मंजिल ते वञी परवाना परवाज़ कंदा आहिनि सब खे त इहो मकाम न मिलंदो आ चई सारी रात सुबहान जागी जन याद क्यों किने निंड कई किने वे यार सां यारी मलाई अबा आशिकन जी निंड सदाई फिटल हूंदी आ इश्क खुदा में अखिन में गोड़ा पिया गड़न पयो त बिस्तरे ते पर तारड़ा पटिया पियास
इलाज पियो करे चई सारी रात सुबहान जागी जन याद क्यों दिन जी अब्दुल लतीफ चवे इन मिट्टी लतो मान किरोड़े कन सलाम चई आची आ गए उन्हनि जे हज़रत जी वड्डा अमरोटी सब चो रहमतुल्लाह अलैह सी ताज मामून अमरोटी रहमतुल्लाह अलैह पिया वजन खलीफा गड्ढा झंगल मो गुज़र थियो बकराड़ बकरियों ब्या चारन चयो मौलाना पियो इन लय जे पाड़ मो अल्लाह जे जिक्र जा आवाज ता अचन काथों पुटा काथो चई न वण माऊ हज़रत से अमरोटी बीठा कन जो ॾिनऊं त वण मो सदाऊं पयूं गूंजन अल्लाह 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 वण मो अल्लाह अल्लाह जूं सदाऊं पयूं अचन हज़रत अमरोटी फरमायो वञो कुहाड़ी खणी अचो वण पाड़ खां वढियो वण कटियऊं उन वण जी जगह तां ज़मीन मां अल्लाह अल्लाह जूं सदाऊं पयूं निकरन हज़रत अमरोटी चयो कोडर खणी अचो अरे इहा चाहे त खोटियो खोटियऊं खोटरींदे हेठों सामी निकरी पई नजर जो क्यों त सामीअ में नौजवान सुतो पियो हो सॼो जिस्म गड़ियल हो पर चेहरो साबित हो अखियूं साबित कन साबित चप साबित ज़बान साबित पर नौजवान जे चपन मां अल्लाह 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 जा जिक्र प्यालन हज़रत अमरोटी रोई चयो ओ पुट हे त चपन सां जिक्र दुनिया में कोई जो चप साबित थी काश जे दिल सां रब जो जिक्र करे हां अजु कब्र जी मिट्टी तुझे जिस्म जे वेझो ई ना चया चई ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता अब्बा जिंजी दिल जी तवार जिक्र सां गंढियल तेंजा बेड़ा ही पार तो अल्लाह दुआ कयो रब तां सां के पांजे जिक्र गुज़ार बानन मो बनाए दादिया तामीन चो अल्लाह जो जिक्र का मस्करिया अल्लाह हज़रत से अमरोटी ताचन पुट जे चपन सां जिक्र क्योई दिल सां करे हां त बेड़ा ही पार तड़ी त सोणी फरमायो हर माण्हू न्यू त्रे आदतां के रब के ॾाढियूं प्यारियूं तव घणियूं घणियूं केड़ियूं लिसानुन ज़ाकिरुन कल्बू शाकिरुन नफ्सुहु अलल मसाहिब साबिरुन पुत्र ज़बान बाने जी रब के उहा वणंदी तव जेका ज़बान रब जो जिक्र कंदी आ उथो भी जिक्र वेहो भी जिक्र सुम्हो भी जिक्र पर हेडे तक जेको रात जो ईशा जी नमाज पढ़ी बावजूं थी अल्लाह जो जिक्र कंदे बिस्तरे ते सुम्ही पियो उनी रात मौत अचे वियसि क़यामत जी रब शहीदन जे टोले में भी आरींदुसि लिसानुन ज़ाकिरुन ज़बान अल्लाह के उहा प्यारी तव जेका ज़ाकिरा कल्बू शाकिरुन दिल 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 बाने जी रब के उहा वणंदी तव जेका शाकिरा ला इन शकरतुम लअज़ीदन्नकुम शुक्र कयो मां वधायां दिल रब के उहा वणंदी तव जेका शुक्र गुज़ार आ नफ्सू
अलल मसाहिब साबिरुल नफ्स, अल्लाह के वो प्यारो तव ये कौन नफ्स मुसीबत जे टाइम ते सब्र करण वारो आ। दुआ कयो अल्लाह तां असां के पांजे ज़ाकिरीन बानन मां बनाए, शाकिरीन मां बनाए, साबरीन मां बनाए। दुआ कयो अल्लाह जो टेम दुनिया में राहे कुरान शरीफ सां प्यार इश्क ए मोहब्बत जो एजाज नसीब फरमाए। जिन दोस्तन मेहनत ली करे अजो कुरान शरीफ जी महफिल सजाई, अल्लाह रब्बे जुल जलाल उन मेहनत के कबूल मकबूल ए मंजूर फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।